रब तुझे कुदरत जे मथा हैरान कदे त उन जे लाइ चवंदो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला ऐ मुजा चादर वारा नबी कदे तू उन जे लाइ चवंदो या अय्युहल मुदस्सिर मुजा कंबल वारा नबी कदे तू उन जे लाइ चवंदो अलम नशरह लक सदरक तुझे सीने जो जिक्र भी कुरान में अज उनके पथरियूं था लगन अज उनके रुलायो थो वने अज उन जो रत वहायो थो वने मुजा रब्बा तू केडो शहनशाह आही कदे तू उन जे ला चवंदो ला उक़सिमु बिहाज़ल बलद उन जे शहर जो कसम खणदो उन जे अखिन जो जिक्र कंदो उन जे चपड़न जो जिक्र कंदो उन जे ज़बान जो जिक्र कंदो उन जे चेहरे जो जिक्र कंदो अज उनके पथरियूं था लगन अब गम्मे नबी तसल्लिए खुदा कौम वारन न मनियो नबी से छा फरमायो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह कलमो पढ़ो तौहीद वठो तौहीद जे दामन के न छड़ो जवाब में छा थियो पथरियूं लगा नंढड़ा नंढड़ा बार नौजवान कढ दिनऊ काफी मीलन ताई नबी के पथरियूं हणंदा रहा नबी बेहोश थी थकी करे वेजी पिया रहन हिन बाह के वठी करे जालिम हिन बाह के वठी करे महबूबे किबरिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उथारन पया तू भजत तो के पथरियूं हणू वरी नबी साईं डुकन पया तेज हलन पया वरी पथरियूं हणन पया ताड़ियों वजाइन पया गारियों दिन पया नबी साईं वरी थकजी करे किरन पया जालिमन के एडो भी रहम ना आयो अल्लाह जो शफीक पैगंबर अल्लाह जो हसीन पैगंबर अल्लाह जो जमील पैगंबर अल्लाह जो हामिद पैगंबर अल्लाह जो महमूद पैगंबर अल्लाह जो अहमद पैगंबर अल्लाह जो हसीन पैगंबर अल्लाह जो आमिर पैगंबर अल्लाह जो माहिन पैगंबर अल्लाह जो हाशिर पैगंबर अल्लाह जो सोनो पैगंबर उन्हीं के पथरियों पे हणन इन दौरान में अल्लाह जे महबूब पैगंबर पांजे उम्मत जे तके करे अखड़ियों निहारे करे ही पियो चवे छा पियो चवे पत्थरा मारण वालियां यारा जे मेरे वल आवी सीने तेनू लावा मैं ते तू सीधा जन्नत जावे पत्थरा मारण वालियां यारा जे मेरे वल आवी सीने तेनू लावा मैं ते तू सीधा जन्नत जावे पत्थरा मारो गालियां देवो या बजाओ ताली इस उम्मत दा मैं पैगंबर हाँ इस चमन दा हाँ मैं माली नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अजमत मोहम्मद मुस्तफा नारे चौना सुभान अल्लाह मौजू छाए गम्मे नबी बोलो बोल जोर 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 नाल बोल चौना सुभान अल्लाह नबी साईं के मक्के वारन हिजरत करन ते मजबूर कयो हो सतायाऊं तकलीफ ॾिनऊं अल्लाह से हुकुम कियो तू इनी मक्के के छॾ पंहिंजे वतन के छॾ मूंखे ॿुधायो पंहिंजे वतन अज़ीज़ जे छॾण ते कोई राज़ी हूंदो आहे ॻाल्हायो हिते बोर जो आयो तव्हां निकितो त कहिड़े अंदाज़ में निकितो रोईंदा निकितो खिलंदा निकितो इहो वक़्तु यादि अथव न पंहिंजे वक़्त खे छॾे कोई काथे रुलियो कोई काथे दरपदर थियो तव्हांखे ॾुख थियो न थियो इतो तव्हां हाणे सम्झो त रसूलुल्लाह के पंहिंजे वतन अज़ीज़ खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जलावतन कयो त रसूल के ॾुख थींदो कि न अरे तुंहिंजे घर में त बूटा ऐं झंग आहे पैगंबर जे घर में बैतुल्लाह हो जंहिंजे लाइ रसूल रोई करे चेहरो अनवर मथे करे चवंदा हा बैतुल मक़दस खां रब मुंहिंजो क़िबलो बैतुल्लाह बणा काफ़ी दुआन ऐं रोअण खां बाद अल्लाह से क़िबलो बैतुल्लाह बनायो हो जंहिंखे तवाफ करे रसूल दिल खे ठारींदो हो
उतां हुन काफ़र रसूल के जलावतन करायो गम थे कि न अब भो गालायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे घर के छड़न था पांजे मक्के के बैतुल्लाह के छड़न था काफर नबी साईं जे शहीद करण जे लाइ कढिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म थियो त हिजरत मक्के खां मदीने ॾांहुं कर बकारे कर मदीने ॾांहुं मक्के खां मदीने ॾांहुं हिकिड़ो मशहूर रस्तो वेंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन रस्ते खे न वरितो छो त काफर पोयां कढा तकलीफ़ पहुचाइण ख़ातिर तो पहुचना नी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो अहिड़ो रस्तो वरितो जेको गैर मशहूर ऐं मारूफ रस्तो कंहिंजो ॾिठल न हो हेरे रे तव्हां हितो मीरपुर ॻोड़े ते चढ़ंदा हो तव्हांजो जेको मशहूर रस्तो आहे राति हुजे कारी तव्हां मुंहिंजे ख़्याल में पोइ बि आसानी सां वञी पहुचंदो हेरे रे विचों तव्हांखे जेको आहे त अलातवार करायूं काथे वाह ईंदो काथे खूह हूंदो काथे खॾो हूंदो तकलीफ़ सां पहुचंदो नी जो मशहूर रस्तो ई न आहे जंहिंमां आमद रफ़्तार उहो रस्तो ई न आहे ॿियो रस्तो आहे त तकलीफ़ थींदो नी रे रे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन रस्ते के छॾे करे हिकिड़ो गैर मशहूर रस्तो वरताऊं तकलीफ़ थिए कि न पैगंबराना कदम हा छा पुछे सफ़र कंदे रहिया पंहिंजे वतन खे छॾींदा रहिया सफ़र काटींदा रहिया उहो कहिड़ो वक़्तु हूंदो कहिड़ो ज़मानो हूंदो उन जो छा अंदाज़ हूंदो मुझे पैगंबर जे गम जो छा आलम हूंदो मुझे सोने पंहिंजे वतन खे छॾे करे दर्द भरियल अखियुनि आसां पाणी वहाए करे मक्के खे छॾियो हलंदे हलंदे मक्के ऐं मदीने जे विच मकामे जुहफा में रसूल पहुता अचानक मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नज़र अखड़ियों मुबारक उन रस्ते जे मथां पया जेको मशहूर रस्तो हो जेको मक्के खां मदीने ॾांहुं वेंदो हो नबी साईं जा नबूवत वारा अखड़ियूं उन रस्ते जे मथां पया महबूबे किबरिया सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजो वतन याद आयो बैतुल्लाह याद आयो अखियुनि मां पाणी वही आयो वेही रहिया ज़ारू कतार प्यारो इन अल्लाह से फरमायो जिब्राईल जी मुंहिंजा रब्बे जलील मुंहिंजो महबूब अॼु गमन में आ मुंहिंजो महबूब अॼु दर्दन में आ मुंहिंजो महबूब अॼु हंझू हारे रहियो आ जिब्राईल मुंहिंजे साईं खे ख़ुशि करे आ अल्लाह तुंहिंजे महबूब खे कीअं ख़ुशि करे अचां जिब्राईल कुरान ॿुधाइण तुंहिंजो कमु आहे ख़ुशि थियण मुंहिंजे महबूब जो कमु आहे तंहिंमहिल क़ुरान नाज़िल थियो ॿुध क़ुरान अल्लाह से फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फरमाए इन्नल्लज़ी फरज़ अलैकल क़ुरआन लरादुका इला मुझा महबूब तू गम न कर तू रो ना मां अल्लाह तो सां वाइदो थो करियां मां ॿीहर तोखे बैतुल्लाह जो तवाफ कराईंदुमि तोखे ॿीहर पंहिंजे वतन ॾे वापसि कराईंदुमि उलमाए किराम तफ़सीरन लिखियो आहे इहो फ़तह मक्का जे तरफ़ इशारो हो जो महबूब खे ॿुधायो वियो मुफ़स्सिरीन हज़रात फरमाइनि था पिया अल्लामा महल्ली रहमतुल्लाह अलैहि वारे कलम खयो आहे त इहा आयत न मक्किया न मदनिया छाजे करे इहा आयत मकाम जुहफा में नाज़िल थी आहे मकाम जुहफा न मक्के में आहे न मदीने में आहे मां बैन वाक़े आहे इन जे करे इन आयत खे न मक्की चइबो न मदनी चइबो मौजू चाहे गम नबी तसल्ली खुदा नबी गम इन ते तसल्ली केर रे दुरूद शरीफ पढ़ो ॾाढे नारे तकबीर कुरान ॿुधण जो शौक़ आहे इश्क़ रसूल जंहिंजे हथ दिल में आहे उहो पंहिंजा ॿई हथ बुलंद करे नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अज़मत मुस्तफा
बुध अल्लाह जो कुरान मुझे सामू अल्लाह साईं जो लारे किताब खुलियल वह अल्लाह तुझे समझाइण जे अंदाज से कुर्बान वया अल्लाह से छातो फरमाए फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 14 सिपारो सूरत जो नालो सूरत अल हिजर अल्लाह से फरमाए तो पयो आखिरी आयत वलक़द नालमु अन्नका यज़ीकु सदरुका बिमा यक़ूलून फसब्बिह बिहम्दि रब्बिका अल्लाहु अकबर कबीरा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वकुम मिनस साजिदीन वाबुद रब्बका हत्ता यातियकल यकीन अल्लाह से फरमाए थो वलक़द नालमु मुझा महबूब मुखे खबर आ रे रे ब दोस्त हुजन महबूब हुजन एकड़ो गमगीन थे पो उन जो महबूब उनके चवे मुखे खबर आ तोखे जेके तकलीफूं पहुचन था जेके मुश्किलातूं पेश अचन था मुझे करे अचन था न तू तो भलो आ तू मूसा दोस्ती रखिया मूसा यारी रखिया इन जे करे तोखे हाने ताना ऐं मेहणा था मिलन तोखे तकलीफ थी पहुचे मुझे करे न तू तो भलो वो खुश थींदो न अल्लाह से फरमाए तो महबूब तो खां त मुतमइन हा तो खां त राज़ी हा जॾहिं मुंहिंजे चवण ते क़ुरान जो तौहीद मथे कयो त पोइ तोखे मेहणा लॻण ताना लॻण शुरू कया पोइ तोखे काफ़रनि बदशद चवणु शुरू कयो मुंहिंजे करे न मूंखे ख़बर आहे पोइ तूं छो थो ग़म करें अल्लाह पंहिंजे नबी खे कीअं थो ख़ुशि करे अल्लाह पंहिंजे पैगंबर खे कीअं दिलासा थो ॾे अजीब अंदाज़ आहे क़ुरान जो ॿुध क़ुरान वलक़द नालमु अन्नका यज़ीकु सदरुका असांखे ख़बर आहे तुझे सीने में दर्द आहे असांखे ख़बर आहे तुझे सीने में तकलीफ़ आहे छो बिमा यक़ूलून ओ काफ़र जो तोखे ताना ॾिन था तोखे मेहणा ॾिन था तोखे बदशत ॻाल्हाइनि था इन जे करे तुंहिंजे सीने में दर्द ऐं तकलीफ़ आहे मूंखे ख़बर आहे मुंहिंजा महबूब बस इन्हनि खे तूं छॾे रे तूं मूंसां दिलि लॻा तोखे नुस्ख़ो थो ॾियां तोखे हिकिड़ो दवा थो ॾियां हाय दर्द दिल में हो दर्दा बहुत दीवाने बहुत दर्द दिल में हो दर्दा बहुत दीवाने बहुत शम्मा को जलने का ढंगा है तो परवाने बहुत मुझो दर्द दिल अल्लाह फरमायो मुझा महबूब बस टे कम करण तो जो कम आहे जन्नत रण मां खुदा जो कम आहे अल्लाह टे कम उहे केड़ा आहिनि जेके मां कयां अल्लाह से फरमायो फसब्बिह बिहम्दि रब्बिका पहिरें नंबर ते तस्बीह मां अल्लाह जो बयान कर अब तस्बीह कंहिंजो बयान कजे फसब्बिह बिहम्दि रब्बिका तस्बीह मां अल्लाह जो बयान कर बे नंबर ते वकुम मिनस साजिदीन मुझा महबूब निमाजी थी अरे तू तो बेनमाजी है असां तो बेनमाजी हूं अल्लाह से नुस्खो छा ॾिनो आहे निमाजी थी तस्बीह वारो थी हथ में लठ साण हथ में क्लाशन साण हथ में अमरीकी हिक नली बंदूक साण वाह रे वाह गटड़ो विधला अंदर जेको आहे होटल ते वेठो आहे सिगरेट पिए थो चाह रखियला बंदूक कुले त रखियला तुंहिंजे हथ में छा हुजे फसब्बिह बिहम्दि रब्बिका गाला गाला तुंहिंजे हथ में तस्बीह हुजे तुंहिंजे हथ में बंदूक न हुजे तुंहिंजे में छा हुजे तस्बीह हुजे फसब्बिह बिहम्दि रब्बिका तस्बीह अल्लाह जो बयान कर तुंहिंजे हथ में अल्लाह जो तस्बीह हुजे वकुम मिनस साजिदीन नमाजी थी बेनमाजी को पियो वाबुद रब्बका झंडन के सिद्धो थो करे इबादत रब जी कर बुतन के पूजींदो आ
अड़े मिट्टी के पूजींदो आ वाबुद रब्बका काफ़ी तकलीफ़न का बाद अल्लाह पैगंबर के नुस्खो थो दी डॉक्टर दींदा हो हकीम वटि वेंदा हो तो कूड़ा सूड़ा दवाऊं दींदो आ रख परहेज दसींदो आ पोइ उन ते अमल कंदा हो न कंदा हो तौबा 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 अल्लाह जी हिकमत ते अमल कंदो अल्लाह साईं जे दवा दरमा ते अमल कंदो इंशाअल्लाह मथे दिल सां अंदरी दिल सां वाह रे वाह अल्लाह साईं ये टे कम त मां कयां केस ताईं कंदो रहा असां सूफ़ी थींदा हूं अबा छा थींदा हूं सूफ़ी थींदा हूं जुमे वारो निमाज़ पढ़ो ख़त्म अल्लाह अला कुल शैइन क़दीर बस ख़त्म 7 ॾींहं निमाज़ू चच मिनल ख़त बस 7 ॾींहं निमाज़ू ख़त्म जुमे वारे ॾींहं में सूफ़ी थी करे असांजा कुराड़ा कूला जवानी में अल्लाह जी इबादत कयूं कोन जवानी में फुज़ूल ख़र्ची जवानी में बदमाशियूं जवानी में ज़ना जवानी में चोरी धाड़ा जुल्म बद अखलाकी बद किरदारी कुराड़ो थियो झूनू थियो हाणे हलण का बेकार गालाण का बेकार कुछ न समझे पेरे सिर ते वेही तस्बीह खटकाए सुभान अल्लाह मौलवी साहब दुआए खैर हाणे भींग थी वे हाणे कुछ बचाया बाजला मैं जवानी में हाणे कुछ कोन बचाई हाणे मौलवी साहब दुआए खैर किए अरे बाबा ये कम कयो हाणे सही शुरू कयो नाराज न थियो नाराज थींदो तो पोइ मां बि बरो चा हत्ता याति अकल यकीन मुंहिंजा अल्लाह मां केस ताईं टे कम कयां 1 महीनो 2 महीना के 1 साल के 2 साल अल्लाह से फरमायो ना मुंहिंजा महबूब ना हत्ता याति अकल यकीन मुंहिंजा महबूब जेस ताईं तू दुनिया में जिंदा हाँ ए साईं टे कम कंदो रह जा तव्हांखे मां कुरान मां हिकिड़ो सूखड़ी हिकिड़ो हदियो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में तव्हांखे ॾियां थो कुरान मजीद सॼो सूखड़ी ऐं हदियो आहे मोती आहे कि न पर शायद के तव्हां न ॿुधो हूंदो त अल्लाह साईं नबी साईं गमगीन थे तसली केर दे अल्लाह से दे न नबी साईं गमगीन थे तो अल्लाह तसली तो दे पर अल्लाह साईं पंहिंजे महबूब सां केॾो प्यार थो करे ॿुध 14 सिपारो सूरत जो नालो सूरत अल हिजर आयत नंबर 72 अल्लाह से फरमाए थो ला अमरो का इन्नहुम लफी सकरतिहिम यामहून ला अमरो का इन्नहुम लफी सकरतिहिम यामहून ऐ मुंहिंजा महबूब तुंहिंजे जिंदगी जो मूंखे कसम नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अज़मत मुस्तफा अज़मत मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर ला अमरो का इन्नहुम लफी सकरतिहिम यामहून ऐ मुंहिंजा महबूब तुंहिंजे जिंदगी जो मूंखे कसम उलमाए किराम मंजिला हिकिड़ो हदियो मुफस्सिरीन फरमायो आहे त इन आयत खे इदखाले इलाही चइबो आहे इदखाले इलाही उन आयत खे चइबो आहे जो अल्लाह रब्बुल इज्जत कुरान में एक किस्से ऐं एक मज़मून के बयान कंदो आहे बयान कंदे कंदे पोइ दरमियान में इरशाद बारी ताला थींदो आहे जेका आयत इरशाद बारी ताला जो ताल्लुक माक़बल सां न हूंदो आहे वरी उन खां बाद अल्लाह सी वरी साॻे किस्से खे शुरू करे छॾींदो आहे ॿिनि किस्सनि जे विच में अल्लाह सी पंहिंजो इरशाद फरमाईंदो आहे हाणे हिते लूत अलैहिस्सलाम जो वाक़ियो ऐं किस्सो हली रहियो हो जो रब्बुल आलमीन दरमियान में इदखाले इलाही जे एतबार सां इरशाद पंहिंजे महबूब खे फरमायो इनखे इदखाले इलाही मुझो पैगंबर हसीन पैगंबर आ मुझो पैगंबर जमील पैगंबर आ मुझो पैगंबर शफीक पैगंबर आ मुझो हसीन पैगंबर खे अल्लाह पैदा भी कदे को न कयो हर पैगंबर हसीन मुझो पैगंबर सबन का वधिक हसीन हो शायर छा थो चवे हसीना जमीला मोह मोड़ दिता
दिता, हसीना जमीला मुंह मोड़ दिता, रब ने मोहम्मद बना के कलम तोड़ दिता। मुझो मोहम्मद उहो पैगंबर आ जेकरे मदीने जे घिटिन में घुमे जन्नत वारी खुशबू बहकंदी हलंदी आ। अल्लाह अकबर कबीरा। शायर छा थो चवे, जिस चमन में आका मेरे आके जुल्फा खोलियां, जिस चमन में आका मेरे आके जुल्फा खोलियां, ले चली बादे सबा खुशबू की भर भर झोलियां। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, नारे तकबीर। हाँ सही। मेराज वारे रात मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो अजीम पैगंबर हो, मुबल्लिगीन हजरात जे लाइ गुज़ारिश आहे, जॾहिं बि कंहिं पैगंबर जे शान खे बयान कंदा आहिनि त पोइ ॿियनि पैगंबर जे रुतबे खे केरींदा हलंदा आहिनि, तकाबुल ॾींदा आहिनि। इहो ग़लति आहे। हर पैगंबर जो शान पंहिंजे पंहिंजे जाइ ते आहे। हर पैगंबर जो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई हुजे, कोई पैगंबर हुजे, उनजे शान खे जेकॾहिं बयान कजे त तकाबुल कंहिं पैगंबर सां अहिड़े अंदाज़ में न ॾिजो ॿिए पैगंबर जी शान घटि थींदो वञे, जेको आहे त सम्झ में ईअं अचे त जेको आहे ईअं सही न आहे, इन में गुनाह थींदो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह खां इल्तिजा कयो, ऐ मुंहिंजा अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करा, पंहिंजो ज़ियारत करा। अल्लाह सी फरमायो लन तरानी, मुंहिंजा मूसा मूंखे न ॾिसी सघंदे, मुंहिंजा कलीम मूंखे न ॾिसी सघंदे। अल्लाह सी फरमायो भला तू जबल जे तरफ नजर कर, जेकॾहिं जबल जे तरफ मां अल्लाह पंहिंजो हुस्न वारो लाइट पंहिंजो नूर रखंदुमि, तू जबल ॾे नजर कर, जेकॾहिं सही वए मां अल्लाह जो दीदार भी सही वींदे। मूसा कलीमुल्लाह जबल ॾे नजर पियो करे, अल्लाह पंहिंजा पर्दा हुस्न जा जलवा हटाया, उन जबल जे तरफ तजल्ली हुस्न जो नुमाया थियो। अल्लाह फरमाए तो खर मूसा साइका, हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो हुस्न जो ताप न सही सघियो, बेहोश थियो। मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह फरमायो जिब्राईल मुंहिंजे महबूब खे वठी आ, मुंहिंजे पैगंबर खे खणी आ, मां अल्लाह पंहिंजे पैगंबर को पंहिंजो दीदार करायां। शायर छा थो चवे, कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है, कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है, तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान मोहम्मद मुस्तफा, नारे तकबीर। अब्दुल समद मुंहिंजो प्यारो शागिर्द आहे, पर साल जंहिंखे मां पढ़ायो आहे, दिलि अल्हम्दुलिल्लाह ख़ुशियुनि में आहे जो अॼु मुंहिंजे शागिर्द जो शादी आहे, इन जे करे दिलि खुली पियो आहे, सॼी राति पियो वाइज़ कयां। हालांकि कंहिं तकरीर में मुंहिंजो इहो मिज़ाज न आहे, अॼु मुंहिंजो दिलि खुलियल आहे, चवां थो त सॼी राति तकरीर कयां, पर उलमा इकराम वेठा आहिनि, मां मुख़्तसिर बयान करे हाणे हिकिड़ो शइ चई लाहो थो पियो। अले कीअं मुश्किल, बहुत मुश्किल है। हेॾे हिकिड़ो वॾेरो हुयो, उहो मरी वियो, उनजे पुट मुला खे घुरायो, चई त बाबे जे लाइ ख़त्मू कढ अची क़ुर पढ़। मुला वरी उहो पैसे जे कढ आयो, उन वॾेरे जो पुट वेठो, वॾेरो मरी वियो, मौलवी साहब दुआ घुरे पियो, अल्लाह वॾेरे खे जन्नत ॾे। पुट पासड़े में हीअं चए पियो बहुत मुश्किल है, ओ आस्ते कुंड में हीअं चए पियो। हाणे हीअ बि चए थो सॼी राति हले, मां चओ थो मुश्किल है। वरी उहो मौलवी चवे अल्लाह इनखे जेको आहे हूरनि सां शादी करा, पुट चवे आस्ते बहुत मुश्किल है। मौलवी साहब चवे अल्लाह इन वॾेरे खे जन्नतुल फिरदौस ॾेई, नबी साईं जो ज़ियारत करा, पुट चवे बड़ा मुश्किल है। जॾहिं दुआ पूरी थी वई,
वडेर जे पुट अॻिते कयो मौलवी साहब पुछा कयो अड़े कुरान पढ़ तू इहो छा पियो चवे मां चयो पियो तुंहिंजे अबे खे जन्नत मिले तू चयो बहुत मुश्किल है तू तो आमीन चओ न जोर सां तू चयो चई अबा मौलवी साहब अबे जे अमलन जो मूंखे ख़बर आहे अबे जे किरदारनि जो मूंखे ख़बर आहे अबो मुंहिंजो चङो मुड़सो जो जन्नत में वेंदो सॼी ज़िंदगी ज़ुल्म कई चोरनि सां यारी हुयसि मज़लूमनि सां ज़ुल्म कई निमाज़ पढ़ी कोन हज कई कोन ज़कात ॾिनी कोन तू वरी जन्नत में बहुत मुश्किल है साईं पूछी वाह बहुत मुश्किल है हाँ जी अच्छा अल्लाह से पंहिंजे पैगंबर खे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन्नत ना पांजे ज़ियारत जे ला आसमान में घुरायो अबा काथे घुराई आसमान में घुराई सतन आसमान का मथे हजरत जिब्राइल महबूब किबरिया सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खणी आयो आसमान में सदरतुल मुंतहा ते पहुता अल्लाहु अकबर कबीरा हजरत जिब्राइल भी रहो नबी साईं फरमायो जिब्राइल तू मूसा वफा त कर बेवफाई छो थो करे मूसा अगते त हल भी छो रहो हजरत जिब्राइल फरमायो सोना ही मकान मुझो ना है कहीं बशर जो भी ना है मोहम्मद मुस्तफा जो मकान साईं मां फरिश्तन जो सरदार थी करे नूरी फरिश्तो थी करे मां अगते वधी नथो सिघां सदरतुल मुंतहा खां अगते वञा मुंहिंजा समूरो वजूद सड़ी वञे मुंहिंजा महबूब तू वञी सघे थो मां नथो वञी सघां अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुफ्तगू कचारी इहो जिब्राइल सां हली रहियो हो अल्लाह जे तरफ खां गैबी आवाज आयो ओ दुनिया मुहम्मदा ओ दुनिया मुहम्मदा ऐ मुंहिंजा सुहिणा देर छो थो करे वेझे आ ओ दुनिया मुहम्मदा मुंहिंजा सुहिणा वेझे आ उहे महबूबाना लफ़्ज़ हा अल्लाह जो कलाम हो दिल पेवस्ता थियो दिल जे अंदर उहे लफ़्ज़ घिरी विया नबी फरमाए थो मां हिकिड़ो कदम अॻिते वधायुम वरी गैबी आवाज़ आयो ओ दुनिया मुहम्मदा अञा बि वेझे आ नबी फरमाए थो मां कदम वरी बि अॻिते वधायुम वरी आवाज़ आयो महबूबाना अंदाज़ में महबूबाना लहजे में ओ दुनिया मुहम्मदा अञा बि वेझे आ टे मरतबा आवाज़ आयो ओ दुनिया मुहम्मद उदने उदने या मोहम्मद उदने उदने या मोहम्मदा अञा बि वेझे आ नबी फरमाए थो मां अल्लाह सां एॾो त वेझे थियुम मुंहिंजे हिन आंगुरनि में विथी वधीक आहे मूं में अल्लाह में एॾो बि विथी न हो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर आमो जा सोहना तो खाज प्यार कया आमो जा सोहना महबूब तो साज कचहरी कया तोखे जिंदगी सतायो वयो तुझी जिंदगी गमन में गुजरिया तुझी जिंदगी दुखन में गुजरिया मां अल्लाह सतन आसमान का मथे तोखे जमीन ते खुश पियो कया अज मां अल्लाह जी दिल घुरिया तोखे सतन आसमान का मथे भी खुश कया ही जमीन जी खुशी और आहे आसमान जी खुशी और आहे मुंहिंजा महबूब मूंसां वेझे त थी अज प्यार जूं ॻाल्हियूं थींदियूं अज मोहब्बत वारियूं कचहरियूं थींदियूं उहो छा अंदाज़ हूंदो उहो कहिड़ो लम्हो ऐं मंज़र हूंदो जो अल्लाह सां रूबरू नबी कचहरी कयो हूंदो अल्लाह सां कलाम कयो हूंदो अल्लाह जो उहो छा रुख अनवर हूंदो अल्लाह जो छा उहो जलवा ए मंज़र हूंदो जो सोने नबी जे सामू हूंदो तवज्जो कजो उलमाए किराम तशरीफ फरमा नबी मेराज जे राज खां वापस आया फरमायाऊं अल्लाह से मूंखे जन्नत जन्नत जो सैर करायो रब मूंखे 5 नमाज़ूं ॾिनियूं कुछ और कलमात फरमायाऊं बस ॿी का ॻाल्हि फरमायाऊं जेकॾहिं के जुदा थियल विछड़ियल के दोस्त को तवाजो सक्को दोस्त को भा को अजीज जेल में होजे काफी सालन अरसन का बाद तवाजो उनसा मुलाकात थे सिर्फ 5 मिनट
ॿुधायो उन सां केतिरियूं ॻाल्हियूं कंदो, केतिरियूं कचारियूं कंदो, खोड़ ॻाल्हियूं करे वेंदो की न? या को ॿार को पंहिंजे माउ खां जुदा थियल हुजे, माउ सां क़िस्मत सां मिले त उन्हनि जे मिलण में केॾी कशिश ऐं मुहबत हूंदी ऐं केतिरियूं ॻाल्हियूं करे वेंदा। रसूलुल्लाह इहे 5 निमाज़ूं ॿुधाए विया आहिनि असांखे। इन खां अलावा कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं हूंदियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं कचारियूं थियूं हूंदियूं। अल्लाह जो रुख अनवर तजल्ली छा हूंदो? ॿुध, खुदा की अजमतें क्या हैं मोहम्मद मुस्तफा जाने। ॻाल्हायो, खुदा की अजमतें क्या हैं मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। कहा है जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई है। कहा है जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई है। आगे मंजिलें क्या क्या नबी जाने खुदा जाने। मेरे पास था सदा करना तो बस मैंने सदा कर दी। मेरे पास था सदा करना तो बस मैंने सदा कर दी। वो क्या देगा ये क्या लेगा सखी जाने गदा जाने। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी, वमा लना इल्लल बलाग। हिकड़े बारे में उलमा जे बारे में तव्हांखे हिकु हदीस ॿुधाईंदो हलां। उलमा इकराम जो क़दुरु कयो, आलिमनि जो वॾो शान आहे। आलिमनि खे हिकारत जे नज़र सां न ॾिसो। फतवा रहमानिया में बुज़ुर्गनि लिखियो आहे